अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। यारो लुंड रिपोर्ट अली हसन काज़ी जिगर की बीमारी में मुब्तला शागिर्द नज़ाकत अली बुज़दार लाइ यारो लुंड में सियासी समाजी साफ़िन पारां चंदो गॾु कयो वियो। उन मौक़े ते सैयद लाल शाह बुखारी, मंज़ूर अली मशहूरी, अली गौहर गबोल, नईम मशहूरी, तारिक गबोल, इजाज़ पिताफ़ी, अली हसन काज़ी, महवाल पिताफ़ी, अयाज़ अली खुआवड़, वकार बुज़दार, वकार चनो ऐं ॿियनि चयो त जरवार वासी शागिर्द नज़ाकत अली बुज़दार जेको जिगर जी बीमारी सबबु हिन वक़्तु गम्स इस्पताल गंबट में दाख़िल आहे, जंहिंजो ईंदड़ हफ़्ते ऑपरेशन आहे। संदसि माइट इंतहाई ग़रीब आहिनि। नज़ाकत अली बुज़दार जे मुकमल इलाज लाइ 10 खां 15 लख ख़र्च अची रहियो आहे। हिन मासूम शागिर्द जी ज़िंदगी बचाइण लाइ असीं ही चंदो मुहिम हलाए रहिया आहियूं, जीअं शागिर्द नज़ाकत अली बुज़दार जिगर जहिड़ी मूज़ी मर्ज़ खां आजो थी सिहतयाबी वारी ज़िंदगी गुज़ारे सघे। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक ॿुधायो त शागिर्द नज़ाकत अली बुज़दार जो वॾो भाउ बि उन ई बीमारीअ में मुब्तला हो। गुरबत सबबु मुकमल इलाज न थियण करे नेठि पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। तंहिं करे इहो फ़र्ज़ु सम्झी असीं शागिर्द जी ज़िंदगी बचाइण लाइ चंदो मुहिम हलाए रहिया आहियूं। असीं यारो लुंड वासियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं चंदो मुहिम में जेको हिसो वरितो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो आज़ाद न्यूज़ घोटकी।